नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी ज़िले जे ॻोठनि में तरक़ियाती स्कीमूं ॾेई ॿाराड़ियुनि जी आवाम खे सहूलियतूं फ़राहम कयूं आहिनि। अञा बि स्कीमूं ॾींदासीं। बल्दियाती इलेक्शन जो टाइम न आयो आहे। मौजूदा हुकूमत जो हिकु ॾींहुं आवाम मथां पहाड़ बराबरि आहे, जंहिं में कुझु बि चई नथो सघिजे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार मखदूम फ़ख़्र ज़मा फ़क़ीर मोहम्मद नोह पोटो जे तॾे ते कयो। मखदूम फ़ख़्र ज़मा चयो आहे त ज़िले काउंसिल जे आइन मुताबिक़ टाउन्स ऐं म्यूनिसिपल जे सिटीज़ शहरनि में कमु नथो कराए सघिजे। उते टाउन्स ऐं म्यूनिसिपल जा चेयरमैन पंहिंजी सिटी शहरनि में कमु कराए सघनि था। असां ज़िले काउंसिल जे मेंबरनि खे तरक़ियाती स्कीमूं ॾियूं था, उहे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में कमु कराइनि पिया। मखदूम फ़ख़्र ज़मा चयो आहे त नयूं स्कीमूं अचनि पियूं, जेके तक जा MPA MNA शहर ऐं ॿारनि जे इलाइक़नि में डेवलप जा कमु कराईंदा। हिननि में बि शहरी पंहिंजूं दरख़्वास्तूं या अची आगाही ॾियनि त उन्हनि इलाइक़नि में कमु करायो वेंदो। मखदूम फ़ख़्र ज़मा वधीक ॿुधायो त बल्दियाती इलेक्शन परे इन जी हींअर का बि प्लानिंग करण जो वक़्तु ज़ाया करणु ऐं मौजूदा हुकूमत जी का बि सही नमूने सां रिथाबंदी नज़र नथी अचे ऐं न ई हिननि जा पेर पका ॾिसण में अचनि पिया। जंहिं करे जेको वक़्तु आहे उन में अवाम जी ख़िदमत करण में पंहिंजो वक़्तु ॾियूं। इन मौक़े ते फ़क़ीर वली मोहम्मद नोह पोटो, अमजद अली बलोच, सैयद फज़ल हबीब शाह, गुलाम अकबर भुट्टो ऐं ॿिया अॻवान गॾु हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी।